नाज़रीन ताज़ा तरीन अपडेट आहे नवां शेयर कयूं पिया त सुप्रीम कोर्ट शाहरुख जतोई खे बाइज़त बिरी करे छॾियो। शाहज़ेब क़त्ल केस जा ॿिया जवाबदार भी बिरी थी चुका आहिनि। नाज़रीन ताज़ा तरीन अपडेट आहे नवां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट शाहरुख जतोई खे बाइज़त बिरी करे छॾियो। शाहज़ेब क़त्ल केस जा ॿिया जवाबदार भी बाइज़त बिरी थी विया आहिनि। वधीक वकील लतीफ़ खुसा जो चवणु आहे त धुरनि में पहिरियां ई राज़ीनामो थी चुको आहे। संदसि चवणु हो त जवाबदारनि दहशतगर्दी पखेड़ण जो को भी इरादो न हो। अदालत क़त्ल वाक़े के दहशतगर्दी जो रंग ॾिनो वियो आहे। ट्रायल कोर्ट शाहरुख जतोई ऐं नवाब सिराज खान टालपुर के सज़ाए मौत ॿुधाई हुई। नवाब सिजाद ऐं गुलाम मुस्तफ़ा के उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो तब्दील कंदे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। जवाबदारनि जूं उमिरि क़ैद सज़ा ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपीलूं पयल हुयूं, जंहिंखे सुप्रीम कोर्ट शाहज़ेब क़त्ल केस में मुलस जवाबदारनि खे फ़ैसिलो ॿुधाईंदे बाइज़त बिरी करे छॾियो आहे।